पाकिस्तान और यूएई विच में गडियल यादाश्तुन और मुआहदन वाली तकरीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ और अबू ज़बी जे वली अहद की खुसूसी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार और बिया भी शरीक थिया। बिनी मुल्कन विच में बैंकिंग शोबे में सहकार बाबत दस्तावेज़न की डेवट थी। वफाकी काबीना में 24 नमन वज़ीरन की शमूलियत। ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी 13 वफाकी और 11 ममलकती वज़ीरन के हलफ खणायो। काबीना में 3 सलाहकारन के भी शामिल किया वियो। हनीफ अब्बासी, मोइन भट्टू, मुस्तफ़ा कमाल, सरदार यूसुफ और औरंगज़ेब कच्ची नमन वज़ीरन में शामिल। राणा मुबशर, रज़िया हयात, तारिक फैसल चौधरी, अली परवेज, शिजा फातिमा, जुनैद अनवर, खालिद मक्सी और पीर इमरान शाह वफाकी वज़ीर तौर हलफ कयो। तलाल चौधरी, बैरिस्टर अकील मलिक रशीद, अरमगान सुबहानी और खेलदास कोहिस्तानी ममलकती वज़ीरन में शामिल। अब्दुर्रहमान कांजू, बिलाल अजहर कियानी, बख्तियार भुर्त, शिरजा मनसूब और ओन चौधरी और वजिया कमर ममलकती वज़ीर तौर हलफ कयो। काबीना डिवीज़न नवन वज़ीरन, 3 सलाहकारन और चैन खास मददगारन जा नोटिफिकेशन जारी करे छड़िया। परवेज़ खटक, तोकीर शाह और मोहम्मद अली वज़ीर आज़म जा सलाहकार मुकर्रर। हारून अख्तर, हुज़ैफा रहमान, मुबारक ज़ेब और तलहा बरकी खास मददगारन में शामिल। अबू ज़ेबी जो वली अहद शेख खालिद बिन मोहम्मद बिन ज़ैद अल नहान पाकिस्तान जो दौरो करने बाद वतन वापस रवानो। ऐवान सदर आमद ते सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध साजिया कई। शेख खालिद बिन मोहम्मद बिन ज़ैद अल नहान के निशाने पाकिस्तान के एजाज़ सां नवाजियो वियो। तकरीब में वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, वफाकी वज़ीरन, सेनेटर्स, आर्मी चीफ बिलावल भुट्टो ज़रदारी, खातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी और बियन शिरकत कई। सिंध काबीना डबल डेकर बसुन समेत वधिक इलेक्ट्रिक बसूं खरीद करण की मंजूरी दे छड़ी। डाओ मेडिकल साइंस फाउंडेशन भी कायम करण की मंजूरी। सिंध हुकूमत पारा बसूं खरीद करने वफाक के फंड जारी करण जो मुतालबो। सीनियर वजीर शर्जील इनाम मेमत चुवाए तो हु वायदे तहत 180 बसूं फराम करने वजीर आजम के दरख्वास्त कंदा। सिंध हुकूमत औरतुन के पिंक स्कूटीज मुफ्त में ॾींदी। औरतुन लाइ पिंक टैक्सी सर्विस भी शुरू कई पई वञे। वर्ल्ड बैंक के सहकार सां वधीक 2.5 लख घरन के सोलर प्लेट्स फराम कयूं वेंदियूं। K4 मंसूबे के जल्द मुकम्मल कयो वेंदो। वडे वजीर सैयद मुराद अली शाह सूबे में जारी तरक्याती कम वधिक तेजी से मुकम्मल करण और हथरातू महंगाई ते ज़ाब्तो आणण की हिदायत करे छड़ी। संदस चवण है तो जिन स्कीमन ते कम सुस्त है उन में तेजी आंदी वने। रमजान मुबारक जो महीनो अची रो है। इंतजामिया खाधे पीते के शयन के अगन ते ज़ाब्तो रखे। ज़ख़ीरे खोरी कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हथरातू महंगाई ते सख्त कार्रवाई कई वने। आईन और कानून की बालादस्ती लाइ गड थिया आहियूं। रियासत के मजबूत करने की कोशिश करे रहा आहियूं। शहबाज शरीफ और मोहसिन नकवी के जिन कॉन्फ्रेंस करण खां रोकण जो मशवरो दिनो उन्हनि खे 23 मार्च ते डफर अवॉर्ड दिनो वने। अपोजिशन लीडर उमर अयूब जो मीडिया से ॻाल्हियूं। बैरिस्टर गोहर जो चवण है तो मुखालिफ धुर की कॉन्फ्रेंस कामयाब रही। कॉन्फ्रेंस रोकण लाइ इंतजामिया होटल बंद कराए छॾियो पर अॻवान दर टुपी होटल में दाख़िल थिया। पाकिस्तान की मैशियत दुरुस्त रस्ते ते हली रही है। नाणे वाले वफाकी वजीर मोहम्मद औरंगजेब चयो है तो PIA की निजकारी बियो भेरो कई पई वने। कौमी एयरलाइन की बियो भेरो री-लॉन्चिंग से बेहतर नतीजा सामूं ईंदा। क्रिप्टो करेंसी लाइ काउंसिल जोड़न ते मुशावरत जारी है। 20 खां 22 मिलियन मानू क्रिप्टो करेंसी से लागापियल आहिनि। क्रिप्टो करेंसी में 20 खां 25 अरब डॉलरन की सीड़पकारी कई वई है।
ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 6 वरिय मुकम्मल थियण ते वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ ऐं सर्विसिस चीफ तरफ़ां हथियारबंद फौज खे भेटा पेश। 27 फरवरी ते दुश्मनन खे ॿुधायो वियो त पाकिस्तान पंहिंजी सरहदुनि जी हिफ़ाज़त जी भरपूर सलाहियत रखे थो। भारत जी खिते में अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड में पाकिस्तान एयर फोर्सेस पंहिंजी फौजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां भेटा पेश। फौजी क़यादत तरफ़ां बि हथियारबंद फौज जे हौसले प्रोफेशनलिज्म ऐं कुर्बानियुनि जी साराह। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड भारत जी बिना जवाज़ अगराईअ ख़िलाफ़ मज़बूत ऐं मुतहद जवाब हो। हथियारबंद फौज कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो करण लाइ तयार आहे। वतन के ये तलवार की जो धार पे पले, सफेद दुश्मनों को फिर से चीरते ये शेर है चले। कसम है हिलाल की भले जो मौत भी गले लगे, गाज़ियान हैदर निसार मुस्तफा है फिर बड़े। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 6 वरे मुकम्मल थियण ते दुश्मना सुन जे नाले सां तरानो जारी। गीत में 27 फरवरी 2019 के मुल्की तारीख़ जे अहम वाक़े तौर उजागर कयो वियो। हवाई फौज 27 फरवरी ते सरहदी हदुनि जी भंजकड़ी खे नाकाम बणाईंदे 2 भारतीय बेड़ाक जहाज़ किराया। ऑपरेशन दौरान एक भारतीय पायलट अभिनंदन खे भी गिरफ्तार कयो हो, जंहिंखे बाद में ख़ैर सगाली जे जज़्बे तहत भारत हवाले कयो वियो हो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमूर डॉक्टर फारूक सत्तार के बयान के सियासी बिटा करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त फारूक सत्तार सियासत जे वॾनि दाड़नि मां बि हिकु आहे। फारूक सत्तार जा इल्ज़ाम हक़ीक़त खां वधीक सियासी तमाशो आहिनि। फारूक सत्तार खे तनक़ीद करण खां पहिरियां हक़ीक़तुनि ऐं अंगनि अखरनि जो मुतालो करणु घुरिजे हा। KMC, KDA ऐं वाटर बोर्ड ख़ुदि मुख़्तियार इदारा आहिनि जेके पंहिंजे माली मामलनि जा पाण ज़िम्मेवार आहिनि। सिंधाइको सर्किट बेंच लाड़काणे GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ 20 फरवरी खां पोइ दाख़िल कयल समूरा केस मुअत्तल करे छॾिया। पुलिस खे वधीक केस दाख़िल करण खां बि रोके छॾियो। को बि केस दाख़िल करण खां पहिरीं अदालत सां राब्तो करण जी हिदायत। मुर्तज़ा जतोई जी तौहीन अदालत दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत चयो त अदालती हुकुमनि जी भंजकड़ी कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ छो न तौहीन अदालत जा नोटिस जारी कया वञनि। सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ मोरे ऐं टंडे अदम में शटरबंद हड़ताल। जीए सिंध मुहालसे सर ते मोरे में शाही बाज़ार, रेशम बाज़ार, मेन रोड, दरस रोड, दादू रोड ते कारोबार बंद रखियो वियो। टंडे आदम में मुख बाज़ार, शाही बाज़ार, MA चिनार रोड, बम्बई बाज़ार, खजी बाज़ार, लतीफ़ गेट, सचल सरमस रोड ऐं स्टेशन चौक समेत ॿिया कारोबारी मर्कज़ बंद रहिया। मीरपुर, बटोरो ऐं रिपरी में केनालनि खिलाफ एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। मिठी में थर स्पोर्ट्स मेले जे ॿिए ॾिहाड़े जूं तक़रीबूं घोड़नि जी डोड़, रसाकशी, क्रिकेट ऐं कोॾी कोॾी समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला थिया। उठनि ऐं घोड़नि जी डोड़ में शौक़ीननि जे वॾे अंग शिरकत। चैंपियंस ट्रॉफी में ॿाहिरि पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में अॼोकी ॾिठल मैच बरसात सबबि मुलतवी। ॿिन्ही टीमुनि खे हिकु-हिकु पॉइंट्स ॾिनी वई। ॿई टीमूं सेमीफाइनल जी डोड़ मां अॻु ई ॿाहिरि थी चुकियूं।